नज़र सिंध पुलिस पारा कचेवारे इलाके में ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन जो भरपूर तैयारियूं जारी आहिनि। एसएसपी कश्मीर इरफान समो चयो आहे त कुछ वक्त पहिरीं दुरानी महर वारे इलाइक़े में पुलिस जी पहुच घटि हुई, पर हाणे हिन इलाइक़े में पुलिस कैंप्स क़ाइम कयूं वयूं आहिनि। घेरो तंग थियण खां पोइ ॾोहारी पुलिस ते हमला कनि पिया। नाज़रीन, धाड़ियलनि खिलाफ़ पुलिस जी हिकमत अमली बाबति वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे दुरानी महर जे कचेवारे इलाइक़े में मौजूद आवाज़ न्यूज़ कराची जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। इस दुरानी महर जो ये कच्चे वारो इलाइको है कश्मीर जिले में मौजूद आहियूं, जिते कश्मीर खां घोटकी ताईं सिंधु दरिया सां ॿिन्ही शहरनि जो कॉन्टेक्ट रखण लाइ पुल क़ाइमु कई वञे पई। मूंसां गॾु एसएसपी कश्मीर इरफान समो मौजूद आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इरफान साहब, ही जेको स्पॉट आहे हॉट स्पॉट आहे, ख़ासि तौर ते ही जेका सूरत हाल आहे उन में, ऐं कश्मीर ज़िलो बदमनी जे हवाले सां इंतिहाई स्ट्रांग आहे। हिते जिते असां बीठा आहियूं, ॿुधाईंदो त छा सूरत हाल आहे हिन इलाइक़े जी, केतिरियूं गैंग्स कमु करनि पियूं, पुलिस हिते ऑपरेट कीअं करे पई? जी, दरिया सिंध आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। दरिया सिंध ही असांजो कच्चा इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े जो जेको प्रॉपर आहे उहो दुरानी महर वारो इलाइक़ो आहे। ऐं जंहिं पॉइंट ते असां हिते हाणे बीठा आहियूं, कि कुझु टाइम पहिरियां हेसि ताईं एक्सेसिबिलिटी हुई, ऐं अॻिते जेका 35 किलोमीटर इनसाइड कच्चा एरिया, तव्हां बिल्कुलु साम्हूं हिकिड़ो आइलैंड आहे। एॾे न पुलिस जी प्रेजेंस हुई, ऐं न असांजी एक्सेसिबिलिटी हुई, न के रस्ता या पेचरा हुया। त गुज़िरियल चंद महीननि खां जेको असां धाड़ियुनि जे ख़िलाफ़ जेको एक्शन स्टार्ट कयो आहे, जंहिंमें हिन महिल ताईं सिर्फ़ु कश्मीर में 9 धाड़ियल मारिया विया आहिनि, ऐं कोई अराउंड 9 जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। काफ़ी सरेंडर बि कयो आहे, काफ़ी जेका सो उनजी गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। त असांजी 100% कोशिशि आहे त हिन इलाइक़नि खे असां क्लियर कयूं। गॾियल कोशिशि आहे असांजी, घोटकी पुलिस हुजे, शिकारपुर पुलिस हुजे या कश्मीर पुलिस हुजे, त मुसलसिल धाड़ियुनि खे असां टफ टाइम ॾेई रहिया आहियूं। ऐं इहे इलाइक़ा जेके इनएक्सेसिबल हुया, जिते पुलिस प्रेजेंस हुई ई कोन, असां कुझु ई महीननि में इंश्योर कयो आहे त एॾे जेके पंहिंजो जेको पुलिस जी प्रेजेंस आहे उहा बिल्कुलु तव्हांखे घोटकी ताईं मां हाणे तव्हांखे विज़िट कराईंदुमि, त बिल्कुलु क्लियर आहे। असां होसि ताईं उनखे बिल्कुलु सेफ ठाहियो आहे। तव्हांजे बिल्कुलु साम्हूं अपोज़िट में उहे इलाइक़ा जिते मुख़्तलिफ़ गैंग्स जेको आहे हिते असां ऑपरेट करे आहियूं, उन्हनि खे काउंटर करण लाइ तव्हां ॾिठो असांजी पुलिस पोस्टूं आहिनि, जेके पुलिस कैंप्स जेको आहे सो उहे हेवली डिप्लॉयड आहिनि, वेपनरी मौजूदु आहे लेटेस्ट क़िस्म जी, उहे असां हुते डिप्लॉय कयो, जेको धाड़ियल आहे उहो मथे चढ़ी न सघे। जेकॾहिं चढ़ंदो त उहो बिल्कुलु हुन में उनजो नुक़सान बि थींदो। ऐं गुज़िरियल चंद ॾींहंनि खां ई हिन इलाइक़े में असांजो जेको ऑपरेशन आहे उहो हली रहियो आहे, जंहिंमें ठीकु ठाक मज़ामत पिणु थी रही आहे, पर पुलिस जेको आहे सो उहा इक्वली वेड़ी रही आहे, हुननि सां इक्वल जवाब ॾेई रही आहे, हुन सां पुलिस पोइ हिते क्वालिटी आहे। तव्हां चंद ॾींहंनि में हिकिड़ो महीननि खां हिकिड़ो न्यू ट्रेंड बि तव्हां हिकिड़ो महसूसु कयो हूंदो, त जेके ॾोहारी आहिनि उहे अटैक्स करे आहिनि पुलिस जे मथां, पुलिस मोबाइलनि जे मथां, ऐं ॾोहारियुनि जो हिकिड़ो नेक्सस डेवलप थी वियो आहे, उहो घोटकी हुजे, शिकारपुर हुजे या कश्मीर हुजे, त उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे। जॾहिं सिंध पुलिस फर्स्ट टाइम ॾोहारियुनि खे इक्वली इन 3 ज़िलनि में जॾहिं एतिरो सोड़ो कयो आहे, उन्हनि खे उन जूं काफ़ी हद ताईं जेके हलाकतूं थी चुकियूं आहिनि, त हाणे उहे हिकिड़े डर ख़ौफ़ जे वजह खां पंहिंजे सर्वाइवल जी जंग में उन्हनि हिकिड़ो नेक्सस क़ाइमु करे वरितो आहे। जॾहिं घोटकी में करिणो आहे सभु गॾिजी हलिया वेंदा, हेॾे शिकारपुर में को अटैक करिणो आहे या कश्मीर में करिणो आहे, त हू मिक्स हिक ॿिए खे सपोर्ट कनि था। पर पुलिस जी बि हिकिड़ी पंहिंजी हिकमत मिली आहे उनखे काउंटर करण लाइ, जेका असां जोड़े वरिती आहे, जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें असांखे वॾी महिरबानी आहे। जी एसएसपी साहब, रोज़ जीअं ॿुधो तव्हां, एसएसपी कश्मीर खे ख़ासि तौर ते मुक़ररु कयो वियो आहे। हिते जेका सूरत हाल हुई कि को एसएसपी चार्ज वठण लाइ तयारु न हो कश्मीर जी। हींअर कश्मीर जो जेको मेन एरिया आहे दुरानी महर वारो, उते असां मौजूदु आहियूं। हीअ सहाफ़ियुनि जी कराची मां रवानी थियल टीम आहे, जेका मुसलसिल कच्चे जे मुख़्तलिफ़ एरियाज़ मां थींदी हिते पहुती आहे, ऐं तव्हांखे अपडेट ॾियण वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी रखंदी।